पूरे मुल्क जी हैदराबाद में भी ईद उल अज़हा जी तैयारियों आखिरी मरहले में दाख़िल थी वयूं। हैदराबाद जे शहरनि कुर्बानी जे जानवरनि जी ख़रीदारी में दिल खोले हिस्सो वरितो आहे। शहरनि तमाम महंगा ऐं खूबसूरत जानवर कुर्बानी जे लाइ ख़रीद कया आहिनि। सबसे पहली बात तो कि ये ईद कुर्बान है और दूसरा जो है जानवरों को जो है ना ये मिसाल और जैसे ये हम पहनाते हैं ये उसकी खूबसूरती के लिए मिसाल और ईद के लिए पहनाते हैं और कुर्बानी के लिए मिसाल और अच्छा लगे जानवर को बिल्कुल तैयार करते हैं ताकि ग्राहक भी आ जाते हैं फिर वो भी मिसाल और उनको भी पसंद आता है और इससे और भी मिसाल और हम इसको सजाते हैं जैसे मिसाल और इसके पाँव में मिसाल और कड़े डालते हैं और गले में डालते हैं लाल रस्सियाँ डालते हैं इससे जानवर जो खूबसूरत भी लगता है और कुर्बानी की वजह से हर कोई माशाल्लाह बच्चे मिसाल और इसको बड़े शौक से सजाते भी है। जानवर एॾा ख़ूबसूरत आहिनि एॾा महांगा वेट आहिनि इनते पाकिस्तान में त कोई वठी नथो सघे। सुठो थो लॻे छो त इहा कंग सुठा था लॻनि जानवरनि सां ॾाढा प्यारा था लॻनि। तव्हां जो हिनजी ख़ूबसूरती लाइ जेको बि हिनखे इहो सुठा लॻनि अलाह तव्हांखे नेकी ॾे। इन जो हार आहिनि कंगण आहिनि झिमरियूं आहिनि त जीअं अॻिले खे मुतमिन थिए वठण लाइ हेॾा होॾां रेट सही आहिनि। उन खां पोइ इहो सजावट में जानवर वधीक ख़ूबसूरत लॻंदो आहे। जेके बि आहिनि इन्हनि ते इहे कनि था 5-10 हज़ार रुपया ख़र्च हेॾा न इहे सिर्फ़ु सूंहं जी ख़ातिर कनि था। शहरनि जो चवणु आहे त असां ही जानवर पंहिंजी दिल जी ख़ुशीअ सां वरिता आहिनि ऐं संदन सार संभाल बि इंतिहाई मोहबत सां कई आहे। जीअं रब करीम असांजी हीअ सुन्नत पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। कैमरामैन इमरान बलोच सां गॾु जहांगीर सैड़ो, धरती न्यूज़, हैदराबाद।